अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम पहिरों टाइम खणी आऊं अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, असांजो ही हाणोको प्रोग्राम बल्कि अॼोको प्रोग्राम जेको आहे उहो ज़राअत पेशा माण्हुनि जे हवाले सां आहे। ही जेको मुख्य फ़सल सॾियो वेंदो आहे असांजे उत्तर सिंध जे हिन इलाइक़नि जो लाड़कानी डिवीज़न जा इलाइक़ा हूंदा आहिनि, उन में सारियाले फ़सल जेको आहे मुख्य क्रॉप हूंदो आहे। आबाददार जेके माण्हू आहिनि उन्हनि जो या जेके ज़राअत पेशा माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ, ऐं हिन भेरे सारियाले फ़सल जा अघ न हुजण जे करे जेके हारी आहिनि या थोरी ज़मींदार आहिनि उहे सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। उन्हनि जो जेको आहे साल जो गुज़र सफ़र जंहिं शइ ते हुजे, जेकॾहिं उन जा सुठा रेट न मिलनि ऐं उन्हनि जो कमाइण बजाए ख़र्च बि न निकिरे त इन सूरत में यकीनन उन्हनि जी परेशानी हिकिड़ी जाइज़ आहे ऐं उहे उन ते परेशान थियनि था ऐं उन्हनि जे लाइ सख़्त खां सख़्तु हिकिड़ी बदहाली वारी सूरत हाल बणिजे थी। ऐं इन सूरत हाल खे पधिरो करण जे लाइ सिंध टीवी न्यूज़ जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ज़ैन सरकी मुख़्तलिफ़ ज़राअत पेशा माण्हुनि धुरियुनि सां ॻाल्हायो आहे। अचो त उन्हनि जी राय ॿुधूं। जी अज़हर साहब, तव्हां बख़ूबु ॼाणो था त हीअ जेको सारियाली मौसम आहे, सारी लथी आहे, सारी साटी ते पुॼी आहे ऐं सारी जेको आहे साटी ते पुॼण खां बाद जेको आहे सारी मिलनि ते वेंदी, वाणनि ते वेंदी, भलावणनि ते वेंदी। उन सारी जे जेको आहे पचाड़ थियण खां पोइ, सारी जे फसल जो पची वञण खां पोइ सारी जे फसल में जेको हारी आहे ख़ासि करे उनखे केतिरो फ़ाइदो थिए थो, छो जो हारी जो वॾो हिते दारो मदार हूंदो आहे, किरदारु हूंदो आहे। ॿेजारे खां वठी करे ज़मीन खेड़ण खां पोइ ॿेजारे खां पोइ जेको आहे सट, वरी वल, उन खां उन 3-4 महीने या 6 महीने जेको बि उनजो जेको पीरियड थिए थो, सारी खे सॼी जेको आहे उनजो उनखे सारी खे संभालणु, उन सारी जे फसल खे उनजी चौकीदारी करणु, उनखे ॾिसणु, उनजी साल संभालणु, उहो सॼो हिकिड़ो हारी जो ई कमु हूंदो आहे। ऐं इन हारी खे केतिरो फ़ाइदो थिए थो, हारी खे फ़ी मण जेको हाणे हुकूमत पारां रेट मुक़ररु कयो आहे उहे 2300 रुपया मण जो रेट मुक़ररु कयो आहे। त उन 2300 मण ते हारी खे केतिरो फ़ाइदो थिए थो, जेको जिरेब आहे उन जिरेब ते हारी जो केतिरो ख़र्चो आहे, ऐं ज़मींदार जेको नंढो ज़मींदार आहे उनजो केतिरो ख़र्चो आहे, या जेको वॾो ज़मींदार आहे, ज़ाहिर ख़र्चो बराबरि जो हूंदो आहे। ऐं इहो बि चयो वेंदो आहे त जॾहिं फसल लहंदो आहे त उन फसल में जो ख़र्चो हूंदो आहे, ख़र्च जो ख़र्चु अधु हारी ॾींदो आहे, अधु ज़मींदार कंदो आहे। सॼी महिनत हारी जी हूंदी आहे, साटी खां वठी, खेड़ण खां वठी, पोखण ताईं, पोखण खां लाभारे ताईं, लाभारे खां वठी जेको आहे देरे ताईं, देरे खां जेको आहे वरी मिल ताईं पुॼण ताईं हारी जो सॼो ख़र्चो हूंदो आहे, महिनत हूंदी आहे हारी जी। ऐं उनमें ख़र्चु केतिरो थिए थो, हारी खे केतिरो बचे थो, इहे सुवाल खणी जेकबाबाद शहर जी मुख़्तलिफ़ जेके ॻोठाणी ॿाहिराड़े वारा इलाइक़ा आहिनि जिते ज़मींदार हारी जेको आहे ऐं ज़मीन जेको खेड़े थो ऐं फसल पैदा करे, सारी जो फसल पैदा करे तयारु करे थो, उन ज़मींदारनि सां बि ॻाल्हाईंदासीं, उन हारियुनि सां बि ॻाल्हाईंदासीं त उन 2300 वारे जे मण ते हुनखे केतिरी बचति आहे ऐं केतिरो हू उन जेको आहे बचति मिले थी उनखे, ऐं उन में हू पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं करनि था, केतिरी महिनत करनि था। उतां जे माण्हुनि सां, उतां जे हारियुनि सां, नंढे आबादगारनि सां वञी मिलंदासीं, उनखां पुछा कंदासीं त जेकॾहिं 2300 रुपया मण आहे उनखे बचति थिए थी, गवर्नमेंट खे केतिरो मण अघु मुक़ररु करणु खपे त उनजी ज़िंदगी ख़ुशहाल गुज़रे, छो त हारी ख़ुशहाल, सिंध ख़ुशहाल, मुल्क ख़ुशहाल। जेकॾहिं ज़राअत मज़बूत हूंदी त मुल्क मज़बूत हूंदो, हारी मज़बूत हूंदो त ज़मींदार मज़बूत हूंदो, ज़मींदार मज़बूत हूंदो त मुल्क मज़बूत हूंदो। इहे सुवाल खणी हारियुनि सां मिलंदासीं, उनखां पुछा कंदनि जो छा चवणु आहे। जरे में तकरीबन 4-5 ॾींहं लॻंदा उनखे लाहिण में, करण में, ठीकु आहे न। वरी उन खां बाद जेको आहे 4-5 ॾींहं वरी ढुलाई में लॻंदा। तकरीबन ईअं सम्झ 6 महीननि जो सिस्टम थी वञे थो इन में। गंजा महिनत साईं इन में थिए थी तकरीबन 4-5 ॾींहं थिए थी। हा, ट्रैक्टर वारे हिसाब किताब में इन में सर इन रेट ते असांखे कुझु बि बचति न आहे। इन टाइम जेको आहे त रेट तकरीबन घटि आहे सफ़ा। असांखे ॿिज महांगा मिलियल आहिनि, भाण महांगा मिलियल आहिनि, हर महांगो आहे, डीज़ल महांगो आहे, ज़ाहिर आहे हल महांगो थींदो। हिन हिसाब सां इन सारी जो रेट तकरीबन 4000 कयो वञे त पोइ हारी जे लाइ कुझु न कुझु बचंदो वञे। तकरीबन 4000 रेट थिएसि, पोइ वञी राख जे लाइ बचंदो। बसि मज़दूरी आहे चए हिते हाणे 15-20 ताईं, 10-15 ॾींहं ताईं 20 ताईं लाभ थींदो, वरी ढुलाई थींदो। हिन खां फारिग थींदासीं, जेको हिसाबु किताबु थिए वरी ॿाहिरि हलिया वेंदा मज़दूरी जे लाइ। बसि उतां कंदा आहियूं सिस्टम, कंहिंखो उधार वठंदा आहियूं, वरी ॾियणो पवंदो आहे अहिड़े हिसाब सां। लेकिन जेको आहे तकलीफ़ घणी आहे हिन टाइम जो, जेको आहे रेट कुझु बि न आहिनि, कुझु बि नथो बचे राख जे लाइ। तकरीबन 25-30 जी हिकिड़े जिरेब ते। जरे अच्छा, 25-30 में छा विझंदा हुन में साईं? बाण भी विझूंसि था, अछो बाण ऐं कारो बाण बि, और अलाह नेकी ॾिए ज़ार
भई इहो दवा मिले तो चए कीड़ो बीड़ो जो पाउडर वारो इहो बि विझूंसि तक़रीबन सुपर लाइ तो 15-20 16-17 मण हाँ और गार्ड लाइ तो 30-35 मण ख़र्चो रेट घटि आहे जी केतिरो टाइम रेट हले थो 2200-2100 जी कुझु 2200-2100 हले थो त पोइ हुन में कीअं थींदो गुज़र सफ़र ख़र्च निकिरंदो नथो निकिरे न काथे निकिरे या त पोइ सही हुयो नथो निकिरे गवर्नमेंट खे छा करणु खपे गवर्नमेंट रेट वधाए अन्न जो सारी जो त पोइ सही आहे न थो वधाए केतिरो रेट वधाए तक़रीबन 3000-3500 जे गार्ड पोइ बि सही आहे इन में तक़रीबन वॾो महिनत थी वञे थो जी इहो साईं मसइलो इहो आहे त असल असांजो मज़ूरी तो नथो ठहे जी असांजो ठहे थो पंहिंजो महिनत कयूं था इहो सारियूं कयूं था इहो ईअं असांजो माल जे लाइ बचत हा बाक़ी सिल तवारी आहे इहो सिस्टम आहे ख़र्चो इहो ज़ोर 40,000 बि टच थिए थो हाणे इहो नफ़ो असांखे न फ़ाइदो न आहे पर असां ईअं वञूं त लोड़ूं त बि रेट बि न आहे हिकिड़ो गवर्नमेंट हाणे अलाए छा करनि केतिरो रेट हुजणु खपे हिकिड़े मण ते रेट अब 3,000 हुजे 3500 हुजे हा हा न लाज़मी असां कर्ज़ा ई थियूं त न ज़मीनदार जूं हाणे रेट न आहे असां लोड़ूं था हाणे सॼो साल लोड़ूं था बि असांखे रेट न आहे असां उहो ज़लीलत थियूं पोइ छा करूं असां बसि उहो असां चऊं त रेट असांजो वधाए ॾे असांखे बसि असां इहो मज़ूरी ते गुज़ारो करूं त टाइम पास करूं त ॿियो छा करूं भाउ तक़रीबन असांजो जिरेब जो ख़र्चो अचे थो 50 ताणी अचे थो 45,000 ताणी सम्झी असांजो जेको आमदनी थिए थो असांजो तक़रीबन 20-25,000 थिए थो सम्झी जेतिरो असां सॼी साल कमाऊं था एतिरो महिनत करूं था वरी बि मज़ूरी करे पेट पालूं था राखी असांजो हिकिड़ो रुपयो बि नथो बचे गवर्नमेंट खे छा करणु खपे गवर्नमेंट को इहो असां सिफारिश आहे गवर्नमेंट इहो असांजो जेको सारी जो असांजो रेट वधाए पोइ असांजो जीअं हलंदो ईअं असां न हलंदो ग़रीब ग़ुरबे जो इहो नथो थिए बसि इहो दम गुज़र करे थो हर को टाइम पास करे थो बसि पुॼी नथो सघे न कपिड़ो आहे न हे का शइ न ॿारनि खे पढ़ाई आहे न का शइ कुझु बि नथे करे सघूं उहो नथो अचे न जॾहिं उहो टाइम असांखे भाण मिले थो बिज मिले थो उहो टाइम असांखे भाण मिले थो 15,000 में हे टाइम असांजो रेट किरियल असांखे किथां इहो महिनत निकिरंदो हा उतां थिए थो न हिते असां विझूं था कोई अहिड़ा फसल आहिनि असांजा उहो टाइम बिज पोखूं था बि नथा थियनि वरी ज़ार आहे बाण आहे किथे 20 मण लाहे थो उते 10 मण थिए थो असांजो सो बचे नथो असांजो इन फसल में साईं तक़रीबन ॾिसो न तव्हां जेको आहे पहिरें त असां ज़मीन जी तयारी वठंदा आहियूं पहिरें हर लॻाईंदा आहियूं उन खां बाद में ज़मीन लेवल कंदा आहियूं ब्लेड कंदा आहियूं हिते बि ख़र्चु आहे न डीज़ल महांगो आहे वॾो ख़र्चु आहे जॾहिं ज़मीन तयारु कंदा आहियूं उन खां बाद में ॿारियूं ठाहींदा आहियूं ॿारनि खां बाद में उन में भाण विझंदा आहियूं उन खां बाद में पोइ असां उन ते बिज पोखींदा आहियूं जेको आहे बिज जे लाइ तक़रीबन 3 ॾींहं 25 खां 30 ॾींहं बिज बीहंदो आहे असांजो उन खां बाद में पोइ असां रोंबो शुरू कंदा आहियूं रोंबे जे लाइ बि पाणी जो बि असां नूरवा पुछड़ी आहे पाणी जे लाइ बि तमामु तंगी आहे जेको आहे उन खां बाद में असां जॾहिं 3 महीना वेट कंदा आहियूं सारी लहंदी आहे सारी लहंदी आहे तयारु थींदी आहे पची करे तयारु थींदी आहे त मिल वारनि ते खणी वेंदा आहियूं त मिल वारनि वटि रेट न हूंदो आहे जेको आहे हिन टाइम ॾिसो तव्हां त 2200 खां 2300 रुपयो रेट एरी 6 जो हले थो पियो त ॾिसो वॾो ख़र्चो आहे एरी 6 में हाइब्रिड बिज महांगा आहिनि छो जो मार्केट खां भलावणनि खां वठी करे व्याज ते वठी करे असां बिज पोखिया आहिनि फी एकड़ ते तक़रीबन ₹1 लख जो ख़र्चु आहे जरेब ते 50,000 एकड़ ते ₹1 लख जो ख़र्चु आहे फी एकड़ असांजो ईअं 60 मण लहे थो पियो 60 मण तव्हां ॾिसो हाणे 2200-2300 रुपयो कुझु बि न आहे रेट वरी हितां खणी वञूं था उते त 2300 खां बि कटौती करनि था मिल वारा फी मण ते किलो कटनि था पिया फी ट्रैक्टर ते 100 मण ते उन्हनि जो मण कटनि था उहो बैंक टैक्स हालांकि ॾिसो जेकाबाद में कमिश्नर साहिबु जेको नोटिस कढियो आहे जेको आहे त कटौती न कई वञे उनजे बावजूद बि जेको आहे त असांखां कटनि था पिया मिल वारा ख़र्चु नथो निकिरे ॾिसो न हाणे जरेब ते ख़र्चु आहे असांजो 50,000 ॿुधायूं था त असांजो जरेब एवरेज लहे थो पियो 30 मण हाइब्रिड 30 मण लहे थो 30 मण जो तव्हां 2300 ॾिसो 63,000 रुपये थिए थो 63,000 रुपये 50,000 ख़र्चु बचनि था 13,000 रुपया 13,000 रुपये में ज़मीनदार खाए या जेको आहे त हारी खाए हारी ॾिसो न महिनत सॼी हारी जी आहे न जेको आहे ॾिसो न ज़मीनदार जी बि महिनत आहे छो जो बिज भाण व्याज ते वठी करे ॾिए थो पियो ज़मीनदार बि त मार्केट जा कर्ज़ ई लॻा पिया आहिनि अगरि कुझु असांखे रेट ॾिनो वेंदो त ज़मीनदार बि ख़ुशहाल थींदो त हारी बि ख़ुशहाल थी वेंदा जेको साल जो 12 महीननि जो असांजो सिस्टम हूंदो आहे अगरि जो मार्केट वारा असांखे नकली दवाऊं ॾियनि था त असां बिज पोखियूं था ॾिसो त बिज पोखियूं था त बाबा बिज नथो ॼाए पियो नथो ॼाए हालांकि वरी असां उन ज़मीन जे लाइ वरी ॿी तयारी कयूं वरी ॿियो बिज वठी अचूं माना डबल ख़र्चु थी वञे थो न पियो ॾिसो न तव्हां डबल ख़र्चु थी वञे थो त असांखे नकली बिज ॾियनि था पिया त उहो नथो ॼाए पियो न साईं जेको आहे बसि इहो मजबूरी तौरु वेठो आहे न ॻोठ में वेठो आहे ज़मीनदार वटि वेठो आहे पुराणो आहे हारी जेको आहे वेठो आहे महिनत करे थो पियो मज़दूरी करे थो कुझु हिते कमु करनि था वरी जेको हिते 2-3 महीना थिए थो रोंबो आहे लाभ आहे उन टाइम वरी ॿाहिरि वञी करे मज़दूरी करनि था मिड़ई पंहिंजो गुज़र सफ़र करनि था वरी माल बि अथनि माल खां बि कुझु फ़ाइदो खणनि था पिया मिड़ई पेट गुज़र करनि था बाक़ी ज़्यादा फ़ाइदो न आहे जेको हुन में हा मण ते 4,000 रुपयो कयो वञे त बिज भाण बि ॾिसो बिज
10,000 रुपए 5 किलो जो बैग जेको आहे मार्केट में 10,000 रुपए जो मिले थो। DAP जेको 15,000 रुपए में बोरी आहे। ॾिसो तव्हां 15,000 रुपए केॾो महांगो, उहो बि वरी व्याज ते वठूं था पिया। व्याज ॾिसो त वञी 20,000 रुपए में बोरी पए थी पई। त असांखे तमामु घणी महांगाई आहे, तमामु ॾिसो 4,000 रुपयो कम अज़ कम सारी जो रेट 4,000 रुपयो कयो वञे त ज़मींदार ऐं हारी ख़ुशहाल थींदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हांजो जीअं त असां ज़मींदार जेके आहिनि, हारी ज़मींदार जेके आहिनि 2010 खां वठी वीचारा जेके हिते बोडनि में असांखे 3-4 दफ़ा बोड आया। 2010 खां वठी जेको आहे 12 में और वरी 22 में जेको बोड अचो उनको काफ़ी नुक़सान थिया। इन वितर जेको अॼु जेको रेट आहे, अॼु जेको रेट जेको हले थो उहो तक़रीबन 4-5 साल जो रेट आहे। तव्हां ॾिसो डीज़ल जो केतिरो महांगाई आहे, कारे भाण जो केतिरो आहे, यूरिया भाण आहे, दवायूं आहिनि, ॿियो ख़र्चो आहे, पेट्रोल, गाॾी अचणु वञणु, ज़मींदारी जो ख़र्चु, हारी जो ख़र्चु, मज़ूरी करनि था, लेवल थिए थो, उहो ख़र्चु बिल्कुलु नथो रहे। मार्केट में इन टाइम हले थो बिल्कुलु 2400 खां वठी 2500 रुपये हले थो, मथे नथो चवे। हे चवनि था की मथे जेको असांजा मिल वारा जेके नथा वठनि, मिल वारा बि चवनि था असां साईं 20-30 रुपये ते जेको असां कमु करूं था। मथे असांजो ॿाहिरि मुल्क में कोई वञे त डॉलर जे हिसाब सां, या ॿाहिरि मुल्क असांखे वठनि त असां ईंदासीं, बाक़ी असां नथा वठनि असां पोइ हिते वठी करे छा करूं। बाक़ी मिल वारनि जो बि ज़्यादती आहे त कमिश्नर जेके बि या DC जा चवनि था काफ़ी कश्मीर में या कंदकोट में हुजनि त कटौती करनि था, उहो कटौती ख़तमु थियो आहे। पर कटौती ख़तमु न थियो थिए, कटौती बिल्कुलु मिल वारा मण ते असांजो उहो बि कटनि था। बैंक जा जेके असांखे ॾियनि था, किरास चेक ॾियनि था त ठीकु आहे, जेके असांखे रोक ॾियनि था या कहिड़े हिसाब उन्हनि जो 600 रुपयो कटनि था असांजो चेकनि कोटा। इहो तमामु ज़्यादती आहे। पर इहो अज़ालो तव्हां ॾिसो मीडिया ते एॾो अॼु 1.5 महीनो 7 महीने खां वठी रेट जो शुरू आहे। तव्हांजो 7 महीनो खां वठी गुलाची, बदीन वग़ैरह में अन्न लथो आहे, पोइ 8 महीने में पंजाब लथो, उन खां बाद असांजो सिंध और बलूचिस्तान में अन्न लथो आहे। अञा ताईं उनजो ॾिसो त अञा सीज़न शुरू थियो आहे, अञा अॻिते कुझु बि न आहे। इहो वधि में 1.5-2 महीननि जो सीज़न आहे। 1.5 महीननि में मां सम्झां थो इन में कुझु न थियणो आहे। इहे वरी वीचारा राहक, वरी हारी, वरी इहे बैंक। असां बैंकनि जा कर्ज़ाई थी विया आहियूं। असां हिकु बैंक वरितल, ज़री बैंक जा हुजनि, इलाही बैंक जेके कमर्शियल बैंक जा, हिन जा एॾा मार्कअप मथे थी वञे, असां ॾियण लाइ बि न ॾेई सघूं था। सघ न आहे, ज़मींदारनि खे ग़रीब खे सघ न आहे, तमामु थिया। ऐं गवर्नमेंट विच पंहिंजा जेके कमु था करनि, पंहिंजे करप्शन में ॿिया टिया में आहिनि, सभिनि में करनि था। बाक़ी असां ज़मींदार लाइ मथे कुझु आवाज़ नथा उथरनि। ॿाहिरि मुल्क में वञनि, वज़ीरत में वञे, सदर वञे, कुझु न कुझु उनजो सौदो करे, कंहिंसां ॻाल्हाइनि करनि। बाक़ी हिते मिल वारनि खे चवंदा त मथे वठो, हे वठो, मथे मिल वारा काॾो मथे वठंदा। सही ॻाल्हि ॿुधो न, ख़र्चु माना सम्त लखनि में आहे, आमदनी हज़ार में तव्हां हिसाब करे सघो था। जेतिरो ज़मींदार ख़र्चु करे थो, कोई लेवल कराए थो, कोई लेवल नथो कराए। कोई जेको आहे OP जेको आहे ॿिज आहे, जेको आहे हितां OP वैरायटी आहे उहो विझे थो, कोई हाइब्रिड ॿिज विझे थो, ठीकु आहे। कोई दवा विझे थो, कोई दवा नथो विझाए। कोई मज़दूरी पाण करे थो, कोई मज़दूरी नथो करे। खाटी जा ख़र्चा, डीज़ल जा ख़र्चा, लेवल जा ख़र्चा मुख़्तलिफ़। तव्हां जेतिरो ज़मींदार ज़मीन खे लेवल कंदव ओतिरो तव्हांजो ख़र्चु वधो। मुख़्तलिफ़ क़िस्म जा ख़र्च हूंदा आहिनि। उनजे ख़र्च जेको वधीक आहे, आमदनी घटि आहे, तव्हां पाण हिन में हिसाब करे सघो था। सही उन सां तव्हां उनजो चेक एंड बैलेंस न आहे, उन ते कोई पुछाई न आहे। जेके बि हाणे असांजा जेके ॿिजनि जे हितां असां ज़मींदारनि खां ॿिज इहो अन्न वठी वञनि था, चाहे सारियूं वठनि था या जेको आहे पंहिंजो कणक वठनि था, असां खां वठी करे उते पंहिंजो हिकिड़ो लेबल हणनि था। लेबल कोई 50 अलाए 100 रुपये जो लेबल आहे, उन ते जेको 50 किलो ते हणनि था, कोन था करे। चवनि था पंजाब खां वठी आयासीं, कॾहिं काथो वठी असां, चेक एंड बैलेंस न आहे। सही उहो बिल्कुलु नकली ॿिज हलनि था, उहे ज़मीन में उपत न आहे। अॻे हाइब्रिड ॿिज हूंदो, असांखे यादि आहे, असां हिते पंहिंजो असांखे काफ़ी टाइम वठी असांखे 55 मण 60 मण जरेब लहंदो हुयो पंहिंजो असां जेको आहे हाइब्रिड। हाणे 35-36 खां टपे नथो, ओवरेज टपे नथो। उहे ॿिज आहिनि ई न आहिनि, उहे ॿिज आहिनि न बिल्कुलु। हितां ई पंहिंजा ॿिज तयारु करनि था, गुलाची, बदीन में वग़ैरह में चाइना वारे ॿिज अचनि था, कुझु कंपनी अचनि था, बाक़ी तमामु हिते ई तयारु थियनि। छो ख़र्चु वधीक आहे। उहे बि चवनि था असांजो एॾो ख़र्चु आहे त असांजे ॿाहिरि मुल्क में किराया लॻनि था, असांजा जेके वञनि था पंहिंजे साइड ते विकिण वारा आहिनि, जेके उन लाइ गाॾी आहे, फ्यूल आहे वग़ैरह, ख़र्चु वधीक आहे। आमदनी असां वटि न आहे। असां तरी करे हिते असां हिते गुलाची, बदीन में असांजा फार्म आहिनि, असां हिते ॿिज सां तयारु थिए थो। उहो साईं असांखे हाणे 200 ते मण ते वठी वञूं था, उहो असां 1000 माना जेके मण कटनि था। मण माना ईअं सम्झ जेको आहे 24-25 रुपये जो कटंदा। इहो ई माना इहो आहे। जेको कोई आलू वग़ैरह हूंदा, मण ॾेढ ॿियो बि कटींदा आहिनि हितां। इहो वरी असांखे चेक ॾींदा आहिनि। बाबा जॾहिं असांजो चेक ॾियूं, असां पंहिंजो शइ ॾियूं था न, त असांखे तव्हां पैसा ॾियो न। असांखे तव्हां पैसा ॾियो, असां तव्हांखे न ॻाल्हायूं न बाबा असांखे तव्हांखे पैसा, असांखे तव्हां रोक न ॾियो, असांखे तव्हां चेक ॾियो। चेक ॾियो बि असांखे कैश कराए न, असांजे कट आहे। इहो त ज़ुल्म आहे साईं, इंतिहाई ज़ुल्म आहे। हा बिल्कुलु कटंदा, इहो कटंदा बिल्कुलु। उहो ख़र्चु जुदा आहे, बैंक जो जुदा ख़र्चु आहे। ॿियो जेको आहे जेकॾहिं भलावणी सिस्टम आहे, उन में बि वॾो ख़र्चु आहे, वञनि था।
तमामु ज़मीनदार को जाॾो काॾो ॿिजनि में दुखु आहे, बाणनि में दुखु आहे, टाइमिंग ते न आहे, कॾहिं पाणी आहे, कॾहिं बारिश आहे, कॾहिं मौसम जे हालात जी वजह खां इहो आहे ज़मीनदार खे राह खे ग़रीब खे हारी खे वॾो धकु आहे। हा साईं, बस इहो ई थी वञे थो, एतिरो ई असरु थिए थो साईं। तव्हांखे थो न ख़र्च जेकॾहिं इहे आहिनि, इहे ख़र्च असांखे न मरींदा, चलो असां इहे का ॾियूं था कयूं था, जेके असांजा रेट वधाइनि साईं, जेको हिन टाइम सारी जो रेट पंहिंजो थियणु खपे 3500 कोन्हे 4000 थियणु खपे, पोइ वञी पोइ ख़र्च ॿर्च सभु लही वेंदा। न त इहो असांखे जेको हाणे जीअं जीअं रेट घटि आहे त असांखे जेको हाणे मण बि हाणे वॾी ॻाल्हि लॻे थो। अॻे असां मण ॾींदा हुआसीं, ख़ुशी सां ॾींदा हुआसीं, बाबा रेट वधीक हूंदा हुआ, मण कटे वेंदा, पैसा मिलंदा, ख़ुशी थींदो आहे, हारी बाबा एॾो पैसो मिलियो, कमाईंदा। हाणे जॾहिं रेट ई न आहे त पोइ हाणे मण बि असांखे जेको चेक जो किरास बि जेको आहे ॾुखियो लॻे थो साईं। मां साईं असां चवंदा त 3500 कोन्हे 4000 अथनि थिया। तव्हां चवंदा ज़रात मुल्क आहे पाकिस्तान, नाले ते ज़रात आहे, बाक़ी त कुझु बि न आहे। जेको 75% 75% ज़मींदारी जेको मुश्तमिल आहे ज़रात ते, इन खे ज़रात को हथी गवर्नमेंट वेही खे तबाह कयो आहे, हिन खे हथी नथो वठाए। जेकॾहिं वठी तव्हां ॾिसो नौकिरियूं केतिरी ताणी गवर्नमेंट वठनि, नौकिरियूं त न आहिनि, त चंद माण्हुनि खे हूंदा नौकिरियूं पंहिंजनि खे ॾींदा। हिते ज़रात खे तव्हां अॻिते आणींदव, ज़रात खे तव्हां ईंदो, लाइफ स्टॉक आहे, ॿिया टिया काफ़ी ज़रात में आहिनि। तव्हां इदारा तबाह कयूं वेठा, इदारा कमु करण तयारु न आहे, उहे वेठा आहिनि पंहिंजे ऑफिसनि में, इदारा अॻिते अचनि, ॿिजा सुठा सुठा ॾियनि असांखे। पंहिंजा जेके असांजा लोकल वैरायटी ॿिजा ओपी वैरायटी आहे जेको न तमामु असांजो इहो 40 खां 45 मन लहे थो, ॾोकिरी में असांजो तयारु थिए थो, उहो इदारा असांजा तबाह थी वञनि। असांखे चाइना को घणो न पियो। अहिड़ा अॼुकल्ह संस्थान जेके आहिनि जंहिंसां न त उहे ॿिज जेके हाइब्रिड ॿिज तयारु कंदा, हिते असांजे पाकिस्तान में ॿिज बि तयारु कंदा, असांखे उहो ॿिज बि सस्तो पए, असांखे इनकम बि वधीक वेंदो, पर उहो करण लाइ तयारु ई न आहे। गवर्नमेंट उहो हथी नथो वठाए, उन्हनि गवर्नमेंट सुस्ती आहे वग़ैरह छा आहे काली आहिनि, पैसा बि थियनि था, ख़र्च बि थिए थो, सभु शइ आहे, पर कमु नथो थिए, सिर्फ़ु नाले वादर बसि। 2200 रुपया त को रेट ई कोन्हे न। हीअ त माना ईअं आहे त तव्हां ॾिसो त हारी जो ऐं आबादगार गुज़िरियल साल तव्हां ॾिठो खस थियो ऐं उन में माशी क़तल थियो, ज़मींदारनि खोड़नि आबादी बि न करे सघिया आहिनि, हिन टाइम ताईं उहा जेको आहे सो आबादी न थी सघी आहे। वरी कणिक जो रेट असांखे कोन मिलियो, उहो 1800 रुपया हुयो, असां खां उहो अन निकिरी वियो, उहो वरी मिडलमैन ताईं पहुतो, वरी हाणे उहो 3800 4000 रुपया सेल थिए थो। अहिड़े ई नमूने सां वरी हाणे असांखे सारियुनि जो बि माना अघु मुनासिबु नथो मिले। जेकॾहिं 4000 रुपया हुजणु खपे तॾहिं वञी असांजो गुज़ारो थींदो, छो जो असांजो हीउ सॼे साल जो गुज़ारो आहे, को हिकिड़े 2 महीननि जो या महीने जो त किराप आहे कोन्हे, सॼे साल जो किराप आहे। तव्हां ॾिठो हूंदो त असांजा इलाइक़ा जेके सारियल इलाइक़ा आहिनि उन्हनि में सिर्फ़ु सारी थींदी आहे, जेको असांजो सावणी जो फसल चवंदियूं आहे, जेको सो असांजो वरी ॿियो फसल थिए थो सरव जो, उहो तमामु घटि थींदा आहिनि असां वटि। मिसाल जी ॻाल्हि आहे, कणिक बि थींदी आहे त असांजी ओतिरी उपत कोन थी अचे, वरी जेकॾहिं सरें थिए थी उहा बि कोन थी अचे। हाणे जेकॾहिं तव्हांखे 2200 रुपया रेट या 2300 रुपया सारियुनि जो रेट मिले थो, त असांजो ख़र्चु एकड़ जो घणो आहे। जेकॾहिं तव्हां 1 बोरी DAP विझो था, 4 बोरियूं यूरिया विझो था, उन खां पेस्टिसाइड्स ते अचो था, त तव्हांजो 62-64 रुपयो फी एकड़ जो ख़र्चु थो बीहे। हाणे तव्हांजी उपत केतिरी थी बीहे, वरी उन सां गॾोगॾु तव्हां उनखे कटियो त तव्हांखे कुझु बि नथो मिले, अञा जेकॾहिं घरों ॾियणो थो पए। हाणे त ज़मींदारनि खे माण्हू मशवरो वरिता रखो, जेकॾहिं असां फसल रखूं बि अथा त मौसमी हालातनि जे हिसाब सां त वरी उहो बि आहे, वरी रेट सफ़ा हाणे डाउन करे। मूंखे त अफ़सोस ई थो थिए त जॾहिं सिंध जी सारी लहे थी उनजो रेट 2200 रुपया थिए थो, ऐं जॾहिं तव्हां हिन जेको आहे सीज़न में ॾिठी हूंदी, पंजाब जी जॾहिं सारी आई त हुनजो रेट 2800 रुपया हुयो। हालांकि हुनजो चांवरनि जो उतारो बि तव्हां कंहिं मिलर खां पुछा कंदो असांखां तमामु घटि आहे, उन जे बावजूदि हुनजो रेट हुयो 2800 रुपया, ऐं असांजो जेको रेट हाणे करंट बीठो आहे उहो 2200-2300 रुपया, माना उन में कटौती जुदा आहे। हाणे कटौती वरी मिडलमैन असांखां छा थो करे मिल वारो, उहो असां को साईं एकताल आहे। जेकॾहिं तव्हां 40 किलो ॾींदव, माना 1 मण ॾींदव, त उन ते 1 किलो जेको आहे सो एक्स्ट्रा मिल वारे खे ॾियणो पवंदो। वरी जेकॾहिं तव्हां 100 मण पूरो था कयो त वरी 35 किलो उन में लप जुदा थो कटे, साईं मज़दूरनि जी लप आहे, हीअ मिल वारो थो कटे 35 किलो लप आहे, ठीकु आहे, हीअ मिल वारो थो कटे असांखां। हाणे माना 2 कटौतियूं असांखां मिल वारो थो करे। उन खां पोइ वरी जेको आहे टैक्सिस जुदा आहिनि, बैंक जा जेको आहे 600 रुपया लख ते जेको आहे सो बैंक टैक्स बाबा हीअ जेको आहे सो असां तव्हांखो बैंक टैक्स कटियूं था, जेको हिननि खां कटौती थिए थी बाबा कैश पैसनि ते, उन मां असां कटियूं। हाणे इहे जेकॾहिं सॼो एक्सपेंडिचर मिलायो आहे त एकड़ ते जेकॾहिं असांजो ख़र्चु वञी 65-70 हज़ार रुपयो बीहे थो, त ओतिरी असांजी उपत कोन्हे असांजे इलाइक़नि में। उन खां पोइ असांजो ही मां सम्झां थो, जेकॾहिं गवर्नमेंट खे अला करे हिदायत अचे ऐं असां गवर्नमेंट खां इहा जेको आहे इल्तिजा बि कयूं था त बाबा सारियुनि जा रेट वधायो, ख़ुदारा जेको आहे ज़मींदार ऐं आबादगार ऐं हारियुनि खे ईअं न ॾिसो त ही को अरबपति माण्हू आहिनि या हे आहिनि, ही सफ़ा जेको आहे सो कमज़ोर आहे। आबादगार त सफ़ा ख़तमु थी वेंदो, हारी बि बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। ऐं जेकॾहिं तव्हां
ऐं हूअं बि ॾिठो वियो आहे त पाकिस्तान में चयो वेंदो आहे त एग्रीकल्चर जेको आहे रीढ़ जी हॾी आहे। जेकॾहिं तव्हां रीढ़ जी हॾी खे ई ख़तमु कंदो पोइ तव्हांजी मैशियत बहितर न थींदी। मां इन करे जेको आहे सो पाकिस्तान गवर्नमेंट खे बि अपील कंदुसि त तव्हां मैशियत ते तवजा ॾियणी आहे त पोइ तव्हां एग्रीकल्चर ते तवजो ॾियो। जेकॾहिं ॾिसो त एग्रीकल्चर ते तवजा न हूंदी त तव्हांजी मैशियत तबाह थी वेंदी। असां त ईअं सम्झूं था जेकॾहिं हिन साल रेट न वधिया त ईंदड़ शायदि जीअं हाणे कणिक घटि माण्हू खाइनि था छो जो रेट न मिलिया। हाणे असां वटि कणिक तमामु घटि थिए थी सिंध में। जेकॾहिं ईअं थियो त ईंदड़ साल माण्हू सारियूं बि घटि कंदा। हाणे बि तव्हां ॾिठियूं हूंदियूं त तमामु घणियूं ज़मीनूं ख़ाली पियूं आहिनि, माण्हू आबाद न करे सघिया आहिनि। उन्हनि जा ॿ कारण हुया, हिकु त इहो जेको आहे सो मौसमियुनि जे करे बि चवनि पिया, ॿियो वरी जेको आहे सो ही मैशी क़तल, हर को चए पियो भाई रेट ॾींदा कोन, रेट मिलंदो कोन। असांखे जेको आहे महांगी प्रोडक्ट हाणे 15,000 रुपया DAP मिले थी। हाणे तव्हां ॿुधायो हिकिड़ी ॿोरी जेकॾहिं DAP मिले थी 15,000 रुपया, त हाणे कणिक कीअं कायूं साईं? हाणे तव्हां ॿुधायो त कणिक जेकॾहिं विझंदासीं त असांजो जेको आहे ख़र्चु थींदो वरी इहो रेट 1,800 रुपया। अञा जेको आहे ज़मीन आबाद वार खे घरों ॾींदो, हारी बि कर्ज़ाई थींदो, चवंदो मां अहिड़ो फ़सुलु कयां छो। तंहिंजे करे हीउ तमामु जेको आहे सो नुक़सानदेह अमल आहे। इन खे जेको आहे गवर्नमेंट खे असां अपील कंदासीं त ख़ुदा होश जा नाखून वठो, एग्रीकल्चर ते तवजा ॾियो, खणी वञो हुते। पहिरियों त चवंदा तव्हांखे बाबा तव्हां सैंपल खणी वेंदा हो, असां त ईअं ई कंदा आहियूं, सैंपल खणी वियासीं, मिलर खे ॾेखारियोसीं, मिलर चए थो ओके आहे। जॾहिं माल हुते पहुचे थो, जॾहिं तव्हांजो ट्रैक्टर पहुचंदो, पहुचे थो साईं हाणे हिन में मॉक्सचर आहे साईं 25 आहे साईं 22 आहे साईं फ़िलहाण आहे। हाणे हिन जो साईं हूअं किलो कट आहे, मण ते हाणे 2 किलो कटींदासीं साईं मॉक्सचर जे लाइ, वरी 2 किलो मण ते कटिजी वियो। वरी जेकॾहिं थोरो काथे सारी दागी आहे बि या न बि आहे त माना हू चए थो साईं हाणे दागी आहे, हाणे हिन जो रेट जेको आहे 1,500 रुपया 1,600 रुपया साईं, हाणे 2,200 बि न आहे तव्हांजो रेट। असां DC साहब खे अपील कंदासीं त जेको तव्हां मूं ॾिठो आहे सोशल मीडिया ते तव्हां लेटर कढियो आहे, हिकिड़ी टीम ठाही आहे, त उनखे तहरुक वठणु खपे। बाक़ाइदे हर मिल जे जेको आहे सो अॻियां इहो लॻणु खपे त भाई हाणे हीउ जेको आहे सो 40 किलो खां 41 किलो न वठंदो, 41 न वठंदो। हर मिलर जेको आहे पंहिंजो पोइ त इम्प्लीमेंट थींदो न। जेकॾहिं गवर्नमेंट इम्प्लीमेंट कराइणु चाहे थी त पोइ त उहो पंहिंजे हर मिल जे अॻियां जेको आहे हिकिड़ो बोर्ड लॻाए छॾे त भाई 41 न आहे, हिते 40 किलो आहे, त पोइ असां चऊं त इम्प्लीमेंट। बाक़ी किथे बि इम्प्लीमेंट नथो थिए, उहो 41 वठनि था, 40 किलो न आहे 41 किलो वठनि था मण जे हिसाब में। जेको सिंध गवर्नमेंट जा वफ़ाक़ उहो सिधो रिलीफ ॾिए थी एक्सपोर्टर खे। जीअं बैंक जो लोन थींदो आहे उहो 5% सां ॾिए थी, असांखे 10% सां ॾिए थी। असांजी जॻहियूं गिरवी आहिनि, असांजा मिलां गिरवी आहिनि, हर शइ गिरवी आहे। उनखां बि नेक्स्ट ईयर असांजे मिलरनि 50 लख खां वठी 10 करोड़ जेकाबाद में फ़ी मिलर खे लॉस थियो आहे। को सिंध गवर्नमेंट न पासको ॾिए थी, न ॿियो को बेनिफिट ॾिए थी। बसि हिते हर शइ ज़ीरो आहे, हर को पंहिंजो पेट भरण लाइ राज़ी आहे। असांखे को बेनिफिट थो ॾिए, न असांखे को रिलीफ थो ॾिए। असां वज़ीर आज़म पाकिस्तान खे, शहबाज शरीफ़ खे ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी खे, आसिफ ज़रदारी खे, त जीअं अॻे पासको हूंदो हुयो, सिंध गवर्नमेंट चांवर ख़रीद करे स्टॉक कंदी हुई, पोइ एक्सपोर्ट कंदी हुई। हाणे उहो कोई बि न आहे, हर को पंहिंजो पेट भरण जे गॾु आहे। हिन में कोई रिलीफ न आहे, हिन में हारी जो कसूर बि न आहे। हारी 13,000 रुपये कारो भाण वरितो आहे, 5,000 रुपये अछो भाण वरितो आहे, ॿिज वरितो आहे, हारी जो कसूर बि न आहे, उनजो बि कसूर न आहे। पर असांजो मेन इशू आहे एक्सपोर्ट न आहे। अॻिते एक्सपोर्ट थींदी त असां वठंदासीं। हाणे बि फीमेल जेकाबाद जो 25 लख 50 लख घाटो करे वेठो आहे साईं, इहो इशू आहे साईं। साईं हाणे असां आली सारी वठंदासीं, उनजो उतारो बिंदो 27 किलो, जेको आलो माल वठंदासीं उनजो बिंदो उतारो 25 किलो, उनजी मज़दूरी अलॻि आहे, लेबर ख़र्चु अलॻि आहे। तव्हां इहो विज़िट कयो न हर मिल ते, सुकाई थी पोइ चांवर थो निकिरे। जो असांजो मार्केट 17 थो बीहे, एक्सपोर्टर हेॾो वॾो कात खणी बीठो आहे, जेको असांखो टच थो वठे चांवरनि ते, किलो 2 किलो 3 किलो। अॻ में बि हुन मिलर जो कमु लथल आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मिलर खे को रिलीफ न आहे। भई कटौती जो मसइलो आहे, जो असांखे एक्सपोर्टर ताउन कंदो असां सां, जो एक्सपोर्टर असांखे रिलीफ ॾींदो त असां कटौती न वठंदासीं, उहो वेलकम आहे। हारी राज़ी आहियूं साईं। पहले त इहो बिजली जो वॾो इशू आहे। असां वटि 12 कलाक लोड शेडिंग आहे, 12 कलाक। असांजी 10 करोड़ जेकाबाद जी राइस मिलनि जी रिकवरी आहे। 32 मिलां आहिनि, 10 ऑयल मिलां आहिनि ऐं आइस फैक्ट्रियूं अलॻि आहिनि 10। बिजली सफ़ा ज़ीरो आहे, एक्सीएन हुजे, CO हुजे, जेको बि हर को पंहिंजो पेट भरण जे गॾु आहे। 12 कलाक खां पोइ बि असांखे बिजली था ॾियनि 8 कलाक। ॻाल्हायूं था एक्सीएन सां, की साईं मुंहिंजे हथ में न आहे। ॻाल्हायूं था CO सां, चई मुंहिंजे हथ में न आहे। मथों जी लोड शेडिंग आहे। जॾहिं बिजली हूंदी, माल निकिरंदो,
त अॻिते माल एक्सपोर्ट थींदो। शिकारपुर वञो 24 कलाक बिजली आहे, ठुल वञो 24 कलाक बिजली आहे। असां मीर एजाज़ ख़ान खे रिक्वेस्ट था कयूं, फिरफोल हू इस्लामाबाद में वेठो आहे, ही नंढो इशू आहे MLA लाइ या MP लाइ नंढो इशू आहे। इंडस्ट्री करणु वॾी ॻाल्हि न आहे, इंडस्ट्री थींदी त वापडा खे 20 करोड़ रिकवरी थींदी, जेका बाद मां 20 करोड़ रिकवरी थींदी। असांजो माल वञे थो शिकारपुर, असांजो माल थो वञे पंजाब, असां हथ खड़काईंदा वेठा आहियूं, असांखे को रिलीफ न आहे गवर्नमेंट मां। बाक़ी हारी जो मसइलो आहे, हारी असांजो भाउ आहे, हारी असांजो पइयो आहे, हारी असां हर ॻाल्हि तव्हां करण लाइ तयारु आहियूं, उनजो कसूर बि न आहे, उन हर शइ महांगी वरिती आहे। वरी बि मां गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदुमि, असांखे फिरफोर जेको आहे ॾिनो वञे, रिलीफ ॾिनो वञे, ऐं बैंक जो रिलीफ ॾिनो वञे, ॿिया खोड़ इशू आहिनि जेके इशू हलिया वञनि। बाक़ी असांजो इंडस्ट्री महीने में थियण वारो हुयो, अॼु 6 महीनो आहे इंडस्ट्री गुम थी वियो आहे असांजो। उहो माल जेको आहे खणी ईंदा आहिनि सैंपल जे हिसाब सां हिते थींदो आहे, उनजो ख़रीदारी सौदो थींदो आहे, लेकिन माल आलो थींदो आहे, उनजो कटौती त न थींदो आहे। जेको माल जो सैंपल सां मिलंदो आहे त उनजो कोई कटौती न आहे। हा, माल हिते सुकल खणी ईंदा आहिनि सैंपल में, ऐं माल वरी आलो थींदो आहे, उनजो उन हिसाब सां थींदो आहे कटौती। बाक़ी उहो मण ते किलो आहे, उहो अंग्रेज़ जो दौरनि खां शुरू आहे, उहो कटंदा आहियूं, बक़ाया कुझु बि न आहे कटौती। इशू इहे न, अॻे साल वाक़ई नुक़सानु थियो सभु मिलनि खे करोड़नि जा। उहो इहो आहे त माल हिननि शुरू में रेट तेज़ हुया, पोइ बाद में चांवर लही वियो। गवर्नमेंट खे खपे त इहो सारियूं जेको चांवर जेको मिल वारा कढनि था, इहो पास्को जो ज़रिए जीअं कणिक जो थींदो आहे, ॿिए शयुनि जो थींदो आहे, इन ज़रिए खणाए, पोइ हुन में जेको आहे नुक़सानु को मिल वारा बची सघनि था। ऐं ॿियो जेको आहे हिते बोरान आहे पंहिंजो बिजली जो, असां वटि बिजली तमामु घटि आहे, वापडा ताउन ई नथो करे, ऐं बिल ते जेको आहे घणो बिल बि घणो अचे थो, टैक्स बि घणा आहिनि, लेकिन असांजो उन टाइम जॾहिं तेज़ी थींदो आहे माल जो, चांवर जो, बिजली न हूंदो आहे, उन्हनि जो मजबूरी हूंदो आहे, निकाल नथो करे सघनि, सम्झे न। असां गवर्नमेंट खे इहो अपील कंदो त पोइ पंहिंजो जेको आहे पास्को जो ज़रिए उहो जेको आहे चांवर खणाइनि। हिन में जेको आहे न ज़मींदार बि नुक़सानु को बचंदो, मिल वारो बि नुक़सानु को बची वेंदो। न सही 2200 त रेट न आहे, हिन टाइम 2500 रेट आहे सारी जो, ऐं चांवर जे हिसाब सां जेको आहे हाणे बि मिलर नुक़सान में आहिनि, लेकिन जेको आहे पंहिंजो उहो जेको अॻे साल बि ईअं हुयो, सम्झे न। पोइ चांवर जो रेट घटि हुयो, सारियुनि जो रेट ज़्यादा हुयो, पोइ स्टॉक करनि था, उन हिसाब सां जेको आहे उहो वापसि जेको रेट लहे थो, उहो नुक़सानु मिल वारे खे हमेशह जो आहे नुक़सान में आहिनि। उहो 2200 रेट न आहे, 2200 जेको आहे घटि क्वालिटी जो हूंदो आहे, बाक़ी 2500 खां मथे रेट घटि न आहे। आबादगार चवनि था रेट घटि आहे, हिते ओपन मार्केट आहे, सम्झो न। चांवर एक्सपोर्ट क्वालिटी ते एक्सपोर्ट थियनि था, ओपन आहे, चांवर वधनि था, साड़ी जी रेट वधे थो, चांवर किरनि था, साड़ी जी रेट किरे थो। इहो डिपेंड करे थो कराची जी एक्सपोर्ट सां। हाणे हिकिड़े साल त चांवर 6000 विया था, पेडी असां सारी वठियूं पिया 4000 में, 4500 में। हाणे उहे चांवर अची 3100 ते बीठा आहिनि, पर गुज़िरियल लास्ट जेको साल गुज़री वियो, उहो 4000 खां मार्केट हेठि अची 2500 तो आयो। मिलनि वॾा लॉस कया, सम्झो न। इन टाइम बि हे कुझु फीड वारा बीठा आहिनि जेके परचेज़ करनि था चांवर खे, ॾारे खे, इहे कयूं बीठा आहिनि, इहो रेट बीठा आहिनि। जो अगरि इहे हटिजी वञनि मार्केट खां, एक्सपोर्ट जे हिसाब सां चांवरनि जो रेट तमामु घटि आहे। इन टाइम जेसि ताईं एक्सपोर्ट न वधंदो, चांवरनि जा रेट न वधंदा, सारी मुश्किल वधे। ऐं हेल उथारा बि सही आहिनि, जेको जरेब पर साल 15 खां 20 मण ॾिए पियो, उहो 35 खां 40-45 मण जरेब ॾिए थो। हेल फसल सुठो आहे ऐं आबादार खे फ़ाइदो बि आहे। सर, गवर्नमेंट ताईं असल सफ़ा लादावा कयो आहे। गवर्नमेंट पंहिंजो टैक्स वठे थो, बाक़ी कोई सहूलियत नथो ॾिए। हालांकि असांजो इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री खे बेनिफिट ॾियणु खपे। हिकु त मार्कअप जी सूरत में, ऐं कराची वारनि खे 6% जे हिसाब सां लोन ॾियनि था, असांखे 11-12% जे हिसाब सां। उन्हनि सां कॉम्पिटिशन असांजो थिए नथो, मुक़ाबिलो करे न सघंदा। ऐं तव्हां 12 मुल्क में ॾिसो, उते उन्हनि जो मार्कअप रेट तमामु घटि आहे बनिस्बत असांजे। उन्हनि खे फ़ाइदो आहे, उनजे मिलर खे फ़ाइदो आहे, आबादगार खे फ़ाइदो। असांजो अगरि ख़र्चो घटि थींदो त उहो असां उनजो वरी सारी खे रेट ॾींदासीं मथे। जेतिरो ख़र्चु उहो बेनिफिट वरी आबादगार खे मिलंदो। हिते आहे ई न असां वटि उहो सिस्टम। ऐं गवर्नमेंट ॿियो असां वटि वापडा तमामु तंग करे वेठी आहे, बिजली आहे न। हाणे हिन टाइम तव्हां ॾिसो 3 कलाक अचे थी, 3 कलाक वञे, ऐं 3 कलाक में मिल छा हले ऐं लेबर खे असां छा ॾियूं, सम्झो न। कमु हले नथो, लेबर वांदो वेठो आहे वीचारो। असां वटि बिजली हूंदी, कंज़प्शन हूंदी, कटिंग वधीक कंदासीं, ख़रीदारी वधीक कंदासीं, ऐं लेबर की मज़दूरी वधीक मिलंदी।
न से अहिड़ी ॻाल्हि न आहे काई ॿिनि साल त न माक्चर जो इशू आहे न का अहिड़ी ॻाल्हि जो इशू आहे न पापड़ जो इशू आहे न पर साल बोरियूं थियूं उहो इशू आहे असां ईअं कंहिंखे पाउ बि कंहिंजो कटे न ॾींदासीं न असां ॾियूं बि अथा सारी सुठी आहे सुठी सारी निस्बत कोई कटौती न आहे का शइ बि न आहे हो जेको हिकिड़ो किलो आहे उहो पंहिंजो उहो कटनि था इन खां अलावा असां कंहिंजा 10 रुपया बि घटि नथा ॾियूं सारी जो रेट इन टाइम में चांवर जे निस्बत तमामु सुठो बीठो आहे मिलर स्टॉक जे करे रेट बीठो आहे काथे स्टॉक पूरा थिया रेट घटिजी बि सघे थो त हिन में चांवर जे हिसाब सां त मिलर खे कोई बि न पड़तो आहे न वारो आहे स्टॉक कनि था CF आहिनि उन्हनि जा स्टॉक करे पंहिंजो पूरो कनि था बाक़ी कटौती वग़ैरह काई बि जेका बाद में नाजाइज़ का बि शइ न आहे नाज़रीन तव्हां हारियुनि जी ज़रात पेशा माण्हुनि जी ज़मींदारनि जी राय ॿुधी ऐं उन खां अलावा जेके मिलर्स आहिनि उन्हनि जी बि तव्हां राय ॿुधी छो जो हारियुनि खे इहा बि शिकायत आहे त जेका उन्हनि जी कटौती थिए थी तौर में त उन कटौती जे हवाले सां ॾाढी बददियानती ऐं उन सां ज़ुल्म थिए थो मिलर ओनर जे तरफ़ां सो उन हवाले सां उन्हनि जी बि तव्हां राय ॿुधी इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त जेसि ताणी रेट सेट कोन थींदा या सारियाले फसल जे वापार जो वहिंवार जेको इंटरनेशनल सतह ताणी आहे उन माज़ी में जीअं हिकिड़ो RECP वारो इदारो ठाहियो वियो हो ऐं उन जे ज़रिए उहो सारियाले फसल जो चांवर जेको आहे उहो ॿाहिरि फॉरेन मोकिले ॿियारे मुल्कनि ॾे मोकिले करे हिकिड़ो नाणो कमायो वेंदो हो ऐं आबादगारनि खे बि मुनासिबु रेट मिली वेंदो हो जंहिंसां हुननि जो गुज़र सफ़र मुनासिबु बणिजी वेंदो हो ऐं हिन भेरे जेकॾहिं उहो सारियाले फसल जो को वापार वारो तरीक़ेकार बहितर नथो बणायो वञे त इन सूरत में यकीनन उन्हनि सां उनखे मुनासिबु रेट कोन मिलंदो ऐं जेकॾहिं रेट उन्हनि खे सही न मिलंदो त हू यकीनन माली बदाली जो शिकार थींदा छो जो फ़ी एकड़ पैदावार ऐं फ़ी एकड़ ख़र्च जेको आहे उनखे कंपेयर कजे थो त ख़र्च वधी थो वञे ऐं उपत जेका आहे उहा घटिजे थी त इन सूरत में यकीनन उहे माण्हू बदाली जो शिकार थींदा माली बदाली जो शिकार थींदा ऐं माण्हुनि खे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियणो पवंदो ऐं उहे माण्हू परेशान थी करे ऐं यकीन जेकॾहिं उन्हनि खे आबादगार माण्हूअ खे उन जो फसल जी सुठी उपत हुजण जे बावजूदि सुठो अघु न मिले त पोइ उहे माण्हू परेशान यकीनन थींदा ऐं उन्हनि जो सॼो वहिंवार ई इन फसल ते हूंदो आहे बाक़ी जेको फसल ॿियो फसल हूंदो आहे कणिक जो या मटर जो उहो फसल त ॼणो त हिकिड़ो मुख़्तसिर इनकम वारो फसल हूंदो आहे ऐं उन सां हुननि जो कुझु बणिजंदो कोन्हे माल ढग जो सहारो बि इन फसल ते ई हूंदो आहे जीअं फसल जी उपत सुठी मिलंदी आहे त हारी हमेशह इहो असां वटि हिकिड़े क़िस्म जो मुहावरो ई रहियो आहे त अदा फसल खणी पोइ हे फलाणो कमु कंदासीं देरा खणी फलाणो कमु कंदासीं जेकॾहिं उहो देरा खॼण खां पोइ उन्हनि खे उपत बजाए कमाई बजाए ख़र्च बि न निकिरे त पोइ उहे परेशान ई थींदा हुकूमत वक़्त खे इन तरफ़ तवजो ॾेई करे वापार वारी वज़ारत खे फ़ाल करणु घुरिजे त जीअं सारियाले फसल जो या चांवरनि जो को सुठो अघु ॿाहिरि मुल्कनि खां वठी सघिजे ऐं उन्हनि जी असरात हारियुनि ताणी पहुचनि प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सर्की खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।